बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद है खैरियत सां हूंदो। डॉक्टर अब्दुल सलाम मेमण MS सिविल हॉस्पिटल मटियारी जा दोस्त आहिनि ऐं साईं जिन जो चवणु आहे त सिविल हॉस्पिटल जो कमु हर तरह सां सही पियो हले, पर कुझु न कुझु कंट्रोवर्सीज़ विच में अची थियूं वञनि। साईं जी हिकिड़ी वीडियो वायरल थी आहे जंहिं ते सहाफ़ियुनि सां जेको आहे कुझु बदतमीज़ी कई वई आहे। अचो त साईं जिन सां उन मामले ते ॻाल्हायूं ऐं कुझु ॿिया मामला। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। ठीकु आहे, ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह। सर ही भला कहिड़ो वरी हिकदमि धमाको, थोरो पहिरीं त हिन बारे में ॿुधाईंदो त छा आहे हिन वीडियो जी असलियत छा आहे? असल में इमरान भाई तव्हांजी महिरबानी जो तव्हां इन शइ जो नोटिस वरितो आहे। असल में इहो त रोज़ पिया धमाका थियनि न, इहो को नई ॻाल्हि कोन्हे। सही। हाणे ज़ाहिर आहे जेको माण्हू कमु कंदो ईमानदारीअ सां उनजे पुठियां इहे धमाका पिया हलंदा, बम पिया फटंदा। ठीकु आहे। हाणे तव्हां ख़ुदि अंदाज़ो लॻायो जॾहिं जयश वारे वाक़े में तव्हां न्यूट्रलाइज़ ई सोचींदो त हिन में MS जो किथे को ज़िक्र निकिरे थो, पर ज़ोरीअ कंहिं ॻाल्हि में वठी वञणु इहो त माना हिन मां सम्झो बदनीयती सही आहे। ऐं इहो मसइलो आहे। ऐं बाक़ी हींअर जेको ताज़ो वीडियो वायरल थी आहे इहो हल्फन आऊं चवां थो पंहिंजे माना ज़िम्मेदारीअ सां। ऐं मूं हुन में कंप्यूटर में बि इन शइ खे माना एग्ज़ामिनेशन कराई आहे त इहो वीडियो जेको आहे न डबिंग थियल आहे। अच्छा। ग़लति तरीक़े सां जेको आहे उनखे पीसिस में वञी जेको आहे मिलाए जुलाए पेश कयो वियो आहे। हालांकि अहिड़े क़िस्म जी असांजा दोस्त वेठा आहियो, तव्हां ॿार आहियो, तव्हां सां बि इज़त जो रिश्तो आहे, मोहबत जो रिश्तो आहे। इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि, पर मूं हमेशह मोहबत सां ऐं अख़लाक सां जवाबु ॾिनो आहे। अहिड़ी बदतमीज़ी ऐं अहिड़ी बेहरमती स्पेशली पंहिंजे सहाफ़ी ॿारनि लाइ इन जी आउं कॾहिं बि ज़रूरत कोन थो करे सघां। हीउ अहिड़ो सहाफ़ी आहे जंहिंखे मूं नॉमिनेट बि कयो आहे त सहाफ़त बि करे थो ऐं वकालत बि करे थो ऐं सरकारी मुलाज़िम बि आहे, उन मां क्लियर कट आहे ऐं असुल मटियारनि जो आहे बि कोन। वॾी ॻाल्हि त असुल ॿिए शहर जो आहे। अच्छा, कॾहिं भला टाइम ॿुधाए न कॾहिं जी वीडियो आई आहे? जेका मूंखे फील थिए थो त अॼु खां 10-15 ॾींहं जो वक़्फ़ो थियो हूंदो जो ही मूं वटि आयो, अहिड़े तरीक़े सां आयो, फ्रेंडशिप वारे माहौल में हो। ठीकु आहे। ऐं तमामु हिकिड़े हमदर्दी वारे तरीक़े सां साईं तव्हां से ॾाढी ट्रोलिंग पई थी, जेशार वाक़ी जो बि ज़िक्र कई त तव्हां सां ॾाढी थी थिए त शहर जा माण्हू आयो ऐं ग़रीब माण्हू आयो ऐं तव्हां असीं ॾिसूं पिया कमु करियो पिया, हिकिड़ो हमदर्दी वारो रस्तो मूंसां अख़्तियार कई ऐं सुठे तरीक़े सां आऊं बि हुन सां जेको आहे सो रिली जुली वियुसि। पर पोइ जेको आहे हुन पंहिंजो हिकिड़े तरीक़े सां कीअं वीडियो भरी आहे हुन सां ॿियो माण्हू गॾु हो बि कोन। पर अॼुकल्ह नयूं वीडियोज़ आयूं आहिनि, पेंट वीडियोज़ वग़ैरह, उन में हुन अहिड़ी शइ का सेट करे छॾी जंहिंमें हुन को अहिड़ो क्लिप भरियो। हुन क्लिप में वीडियो जे लफ़्ज़नि खे टोटली डिनाए था कयो? बिल्कुलु 100% डिनाए थो करियां ऐं जंहिं स्टाइल सां इहे पेश कया विया आहिनि उन्हनि जी बि डिनाए थो करियां। न को मुंहिंजो ऑफिस में अहिड़ो स्टाइल हूंदो आहे, न को आउं अहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु कंदो आहियां। बाक़ी शयूं ज़ाहिर आहे उहो फ्रेंडशिप वारे माहौल मां मूंसां हमदर्दीअ लाइ आयो, उन खां पोइ हमदर्दीअ जो रुझान वजह ॼाणे पोइ वरी मूंखां डिमांड कई। पोइ उन ते मूं इहो हिकिड़ो दफ़ो न काफ़ी दफ़ा आयो आहे। चए थो जीअं तव्हां हिते आया आहियो चेयर ते, मूंखे हिकिड़ो दफ़ो बि तव्हां डिलीवर कोन कयो, ओबलाइज न कयो आहे। चवां थो बाबा थी कोन थो सघे, मटियारी शहर जो माण्हू आहियां, कोशिशि करे पंहिंजा कमु कंदुसि ऐं मूं वटि को अहिड़ो हेट ई कोन्हे। ऐं हीअ जेके बि मुख़्तलिफ़ प्रोपेगेंडाऊं फैलाईंदा त हाउसनि ते पैसा थो ॾिए, हीअं थो ॾिए, छाजे लाइ हाउसनि ते पैसा जॾहिं आऊं हुननि खे 5000 कोन थो ॾियां त हुते लख रुपया आऊं कीअं ॾींदुसि? इहे ॻाल्हियूं त चवण में ॿुधण में अचनि थियूं त इहे शयूं डॉक्टर साहिबु पाण थो चवे त भई आउं 30 लख रुपया हाउसनि ते थो पहुचायां, मूंखे केरु कुझु नथो करे सघे। इन्हनि ॻाल्हियुनि में थोरी इहे शयूं थियनि त थियूं न? न बिल्कुलु मूं कॾहिं बि ईअं कोन चयो आहे। इन ॻाल्हि जो को तव्हां वटि सबूत कोन हूंदो जो मूं ईअं चयो हुजे त मूंखे केरु बि कुझु कोन थो करे सघे। सरकारी नौकिरी आहे ऐं सरकारी नौकिरीअ में माण्हू केॾीमहिल बि अॼु बि मुंहिंजो ऑर्डर थी सघे थो, इहो को वॾो मसइलो कोन्हे। उन खां पोइ जॾहिं आऊं 5000 कोन थो ॾियां त 30 लख रुपया कीअं ॾींदुसि? माना त इन्हनि ॻाल्हियुनि में इन खे डिनाए पिया कयो, 100% जिते आऊं 5 लखनि जे लाइ हेॾो रिस्क, 5000 जे लाइ हेॾो रिस्क थो खणा, उते 30 लख रुपया आऊं कीअं थो ॾेई सघां? मूंखे पंहिंजो शहर मिठो आहे, मूंखे पंहिंजी अस्पताल मिठी आहे, मूंखे पंहिंजा प्रोजेक्ट्स मिठा आहिनि। असां बाक़ाइदे हिकिड़े सॼे साल जो हॉस्पिटल जे लाइ प्लान ठाहे रखियो आहे त असांखे हीअ डेवलपमेंट करणी आहे, जंहिंजो आऊं तव्हांखे ताज़ो मिसाल ॾियां थो। असांजी दिसंबर में इंशाअल्लाह ताला आहे जो जेको वार्ड आहे, आहे जी हिकिड़ी फीको मशीन 40 लखे जी आहे, उहे असां परचेज पिया करियूं पंहिंजे बजट मां, उहे वठूं पिया शयूं। त ज़ाहिर इन्हनि खे इहे पैसा किथां ईंदा जेकॾहिं असां हिते सहाफ़ी या ॿिया जेके दोस्त आहिनि या त पोइ चरिया थी विया आहिनि जो तव्हांजे मथां सभु शयूं आणीनि था। ज़ाहिर कुझु न कुझु उन्हनि खे मिले त थो न। हींअर बजट जा मैसेज हलनि पियूं, पोस्टूं हलनि पियूं, फलां बजट एतिरो, फलां बजट एतिरो, फलां बजट एतिरो, ख़र्च न पियो थिए। ॿियो इहो तव्हांजा बाक़ाइदे नाला लिखी था माण्हू चवंदा भई अब्दुल रहीम लखपति थी वियो, करोड़पति थी वियो, डॉक्टर सलाम हुन सां गॾु मौजूदु आहे। त का त चवंदा आहिनि न भला 100 ॻाल्हियूं में हिकिड़ी ॻाल्हि त सची हूंदी न? ॾिसो इमरान भाई, इहो ॻाल्हियूं जेकी माण्हू कनि था उन्हनि वटि को बि सबूत कोन्हे। अच्छा, जेकॾहिं हिननि वटि कंहिं अहिड़े क़िस्म जो ऑथेंटिक रीज़न आहे त उहे अचनि डिपार्टमेंट में अचनि,
असांजो सेक्रेटरी आहे, असांजो DG आहे, असांजो चीफ सेक्रेटरी साहिबु आहे, DC साहिब जिन वेठा आहिनि उहे असां वटि रोज़ विज़िट ते अचनि था ऐं हुननि वटि सोशल मीडिया तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह हिकिड़ो मुफ़्त वारो टूल आहे, जेका शइ चवणी थिए थी की बिना कंहिं सबब जे बिना कंहिं रीज़न जे उते उछलाए थो छॾे, उनजो को जवाज़ कोन्हे, उनजो के रिस्पॉन्सिबिलिटी बि कोन थो खणे, सही बसि उहो चरियो उन ॻाल्हि चई छॾी ईअं थिए थो, बाक़ी अहिड़े क़िस्म जी साईं का ॻाल्हि कोन्हे। जॾहिं आउं हिते हल्फनि चाहंदो त 5000 जे लाइ जॾहिं आउं वॾो रिस्क खणां थो त उते 30 लख वॾी ॻाल्हि आहे। अच्छा, कुछ इंटरव्यू जो मुझे टीज़र हलायो तो डॉक्टर सलाम जो इंटरव्यू कोई तो कुछ सवाल मूं वटि दोस्तनि जा आया, कुछ सवाल इहे आहिनि त DHQ में जेके फीमेल वार्ड आहिनि डिलीवरी जा उते बि इलाही रश जे करे इलाही घटि रिस्पॉन्स ॾिनो थो वञे, ख़ासि करे जेका सूरनि में माई अचे थी ख़ासि करे उन ते त बिल्कुलु ई ध्यानु नथो ॾिनो वञे। इन में छा भला डॉक्टरनि जी का कोताही आहे, डॉक्टर घटि आहिनि, इन जे बारे में छा चवंदो था? उन जो इहो हल आसान आहे त असां वटि हींअर रश तमामु घणी आहे। DHQ जॾहिं असां शिफ्ट थिया आहियूं छो त असांजी पुराणी अस्पताल हले पई पर माण्हुनि जो रुझान सॼो नई अस्पताल में आहे, त असां वटि 3000 जी OPD आहे। ज़ाहिर आहे उन सां सवाइ जॾहिं असां वटि 30-35 डिलीवरी थींदियूं त हाणे असां वटि 100 खां प्लस डिलीवरी थियूं थियनि ऐं स्टाफ असां वटि इहो साॻियो पुराणो आहे। डॉक्टर्स जी असां वटि जेको शार्टेज उहा बिल्कुलु आहे, उनजे करे थोरा घणा मसइला थियनि था। उन खां पोइ जीअं सोशल मीडिया जो दौरु थियो आहे त हर माण्हू बि थोरो अवेयर थियो आहे, त उहो माण्हू चाहे थो त जेकॾहिं मूंखे प्रायोरिटी ते हिकिड़ी फैसिलिटी मिले, छाकाणि गवर्नमेंट हॉस्पिटल में त हर माण्हूअ खे ट्रीट करिणो थो पए न, ईअं कोन्हे त 5 माण्हू छॾे 6 माण्हू खे ट्रीट कजे। प्राइवेट वारो सिस्टम नथो हली सघे, उन करे 3 माण्हुनि खे थोरी इहा शिकायत हूंदी, उन जो मसइलो असां पंहिंजनि तरीक़नि सां पंहिंजे इंटरनल बिहेवियर सां इनशाला ट्राई करियूं पिया त को अहिड़ो मैकेनिज़म ठाहिजे जो मरीज़नि जूं परेशानियूं घटि खां घटि थी सघनि। ऐं उन लाइ असां लेबोरेटरी खे बि इलाही डेवलप कयो आहे ऐं लेबर सिस्टम खे, सर्जरी वारे सिस्टम खे काफ़ी शयूं बहितरियूं हूंदियूं आहिनि, पर इमरान भाई तव्हांखे ख़बर आहे त इन्हनि शयुनि लाइ टाइम खपे थो। इनशाला डे बाय डे न साईं 2 साल तमामु घटि अरसो आहे जेको तव्हां चयो पिया न, तव्हांजे लाइ माण्हू एतिरो चवनि पिया, हिननि खां अॻु अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि कोन्हे। उहो ई हिन जे करे जो मूं माण्हुनि सभिनी खे चयो आहे त बाबा मूं वटि इलीगल या अनऑफिशियल डिमांड लाइ केरु न अचे, सिर्फ़ु मुंहिंजो इहो वाज़े ऐलान आहे त आउं कमु करण वारो माण्हू आहियां, कम वारो मूं वटि अचे ऐं हिते बाक़ी ॿियो को माण्हू न अचे। हिन खां अॻु अहिड़ो सिस्टम हिते हलंदो आयो आहे, हिन में हीअ असांजा मुलाज़िम बि उहे सभु चवनि था त साईं तव्हां अची हिन सिस्टम खे थोरो क्लियर कयो आहे, न त असांजा हज़ार हूंदो, हिकिड़ो वेंदो ॿियो ईंदो, हिकिड़ो वेंदो ॿियो ईंदो। पर हाणे उनजी जान छुटी वियो आहे, लत सॼी मुंहिंजे मथां आहे जो आउं उहे माना शयूं बर्दाश्त करियां पियो, पर मुंहिंजो अज़म आहे, आउं पुरज़म आहियां, मूंखे यकीन आहे पंहिंजा लाज ज़ात ते त आउं हक़ ते आहियां। इनशाला मूंखे हीअ तकलीफ़ ईंदी, चवंदा आहिनि हक़ जी ॿेड़ी लुॾंदी सही ॿुॾंदी कोन, तो मूंखे यकीन आहे त इनशाला ताला आउं कामयाबु थींदुसि। डॉक्टर साहब हिकिड़ो आख़िरी सवाल, उन खां पोइ प्रोग्राम ख़तमु। हिकिड़ो सवाल त इहो त अक्सर इहो सभिनी जे ज़हन में आहे त सहाफ़ियुनि खे या ॿिया जेके सोशल वर्कर आहिनि उन्हनि जी हफ़्तनि जी लिस्ट बि मौजूदु हूंदी आहे, मिसाब वटि हर हफ़्ते उहे हफ़्ता वठनि बि था, इन में भला सदाकत छा आहे, इहे माण्हू चवनि छो था, वजह छा आहे? असल में इमरान भाई मूं इहो पहिरीं बि अर्ज़ु कयो न त हिन खां पहिरीं इहो सिस्टम हलंदड़ हो। अच्छा, बिल्कुलु उहे लिस्टूं बि पयूं आहिनि, चवंदो त उन्हनि खे कॾहिं डिक्लेयर बि करे सघे थो, पर जीअं मुंहिंजी एंट्री थी आहे तव्हां वञी कंहिंखां पुछिजो त कंहिं माण्हूअ खे, हाणे जंहिं माण्हूअ इहा वीडियो रखी आहे उहो माण्हू मूं वटि 17 दफ़ो आयो, 17 दफ़ो आयो आहे। पोइ कॾहिं डिटोल वठी वेंदो आहे, कॾहिं 2 सीरप खणी वेंदो आहे, कॾहिं इंसुलिन जी इंजेक्शन खणी वेंदो आहे, उहा बि वञी खपाईंदो आहे। पर 17 दफ़ो मूं वटि आयो, मूं हुनखे इनकार कयो ऐं इनकार बि मूं हुन सां अहिड़ो सख़्ती सां कयो जो मूं चयोमांसि आईंदे महिरबानी करे मूं वटि इलीगल डिमांड सां न ईंदो कर। त पोइ ज़ाहिर आहे ऐं उहे अगरि तव्हांजी तस्लीम करायां थो त ईअं हलंदड़ हो, हिन सिस्टम खे मूं ब्रेक कयो आहे, इन करे वावेल मथी आहे। अच्छा, छा था भला मैसेज ॾियो असांजी आवाम खे त मामला सिधा या मतिलबु जेके बि हलनि पिया ठीकु आहिनि, पर जेके बि ग़लतियूं कोताहियूं आहिनि, डॉक्टर जो अमलो घटि आहे, स्टाफ घटि आहे, इहो भला केसि ताईं कवर थी वेंदो, कुझु अंदाज़ो? इमरान भाई इहो त मूं तव्हांखे ॿुधायो त जीअं ॾेंगे मूं चार्ज वरिती उन खां हींअर 80-50% बहितरीअ ते आहियूं। ज़बरदस्त, काफ़ी असां नया सेक्शन स्टार्ट कया आहिनि, नई लेबोरेटरी, ब्लड बैंक, आई सेक्शन, उन खां पोइ वेटिंग एरियाज़ ऐं 1122 जी उते स्टेशन, रेस्क्यू वारी स्टेशन, ऐं उन खां पोइ असां नई जेको आहे सो काफ़ी शयूं उते इंट्रोड्यूस करायूं आहिनि। पर हाणे ज़ाहिर आहे हिन में अञा थोरो टाइम लॻंदो, पर मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं असां इन रफ़्तार सां जेकॾहिं असांखे ही सोशल मीडिया वारा, ट्रोलिंग वारा ऐं इहे बेज़ार परेशान न कनि त असीं पंहिंजे फुल स्पीड सां पंहिंजो सॼो कमु, पंहिंजो सॼो ध्यानु पंहिंजे कम ते ॾींदासीं। इनशाला
हिकिड़े साल जे अंदरि असीं इहा मंज़िल इंशाल्लाह अचीव करे वठंदासीं। डॉक्टर साहब, ज़ाहिर आहे तव्हांजो चवणु आहे त जेके फेसबुक ते शयूं हलनि थियूं बिना सबूत जे, बिना एविडेंस जे हलनि पियूं, त तव्हांखे नथो लॻे त तव्हांखे पोइ इन ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करणु खपे? हालांकि इदारनि जा पंहिंजा वकील बि हूंदा आहिनि, पंहिंजो सिस्टम इहो हूंदो आहे सभु। हा इमरान भाई, इन जो तमामु तव्हां भलो सवाल कयो आहे। त इन जेको वकालत लाइ मुंहिंजो लीगल एडवाइज़र मौजूदु आहे, ऐं इन ई जेका ट्रोलिंग ऐं सोशल मीडिया जी जेका ट्रोलिंग आहे इन लाइ मुंहिंजो 2 टे एप्लीकेशनूं उन्हनि जा मूं वटि सबूत पिया आहिनि, ऐं उन खां सवाइ मुंहिंजो FIR कटियल आहिनि। इहो हा मुंहिंजो FIR कटियल आहिनि 2 माण्हुनि ते। इहो सबूत आहे त जेकॾहिं हिकिड़ो ऑफिसर बि कंहिं ते FIR थो कटाए त इहो दंग आहे, छो त इहो ऑनेस्ट माण्हू ई करे सघे थो, डिसऑनेस्ट माण्हू कंहिं ते FIR कोन कटाईंदो। जेको माण्हू पाण दलो हूंदो या जेको माण्हू पाण बेईमान हूंदो उहो ॿिए कंहिं ते FIR कोन कटाईंदो। तव्हां वञी ॾिसो, तव्हां पुछा करियो त मुंहिंजो 3-4 माण्हुनि ते FIR कटायल आहिनि, ऐं प्लस जेको सोशल मीडिया जे ख़िलाफ़ मुंहिंजी इलाही एप्लीकेशनूं वियल आहिनि। इंशाल्लाह ताला इन्हनि जो बहितर नतीजो निकिरंदो। अच्छा, हीउ जेको मामिलो हले पियो, इन जी कुझु शयूं तव्हांजो चवण मथे कुझु वयूं आहिनि, कंप्लेनूं वयूं आहिनि, तव्हां सां मथे तौर ते राब्तो वग़ैरह या कंहिं पाण खां पुछा कछ इन शइ जी कई आहे? ॾिसो इमरान भाई, सोशल मीडिया ते जेकी शयूं हलनि पियूं न, उहे मथे वञण जो को जवाज़ ई कोन्हे। जेसीं को माण्हू ऑफिशियली का शइ नथो अप्लाई करे या एप्लीकेशन जे सूरत में, हिननि शयुनि जो को जवाज़ कोन्हे। ही सिर्फ़ु ब्लैकमेलिंग आहे, मूंखे प्रेशराइज़ करण लाइ त तूं असांजे अची वञ कंट्रोल में, न त पोइ असीं तोखे पिया ख़्वार कंदासीं, तुंहिंजा जेके बि मनसूबा अस्पताल वारनि सभु अधूरा रहिजी वेंदा, तूं रुगो असांजे पोयां बि ख़ामोश कराइण पोयां हलंदे, सिर्फ़ु इन लाइ, बाक़ी ॿी का ॻाल्हि कोन्हे। THQ बंदि न पई थिए, कंफर्म थी वई आहे इहा ॻाल्हि? बिल्कुलु ईअं कोन्हे हाणे उनखे? साईं इहो ई त आहे त THQ खे माशाल्लाह जेको आहे सो BHU प्लस जे दर्जे सां PPHR इंडोर्स कनि पिया। ज़बरदस्त। हाणे इहो उनजो ऑफिशियल वर्क थी वियो आहे, बल्कि उन जा टेंडर बि थी विया आहिनि ऐं ओके बि थी वियूं आहिनि। तॾहिं ख़ुशख़बरी आवाम लाइ इहा सम्झो? बिल्कुलु ख़ुशख़बरी आहे। इंशाल्लाह DC साहब असां गॾिजी इन्हनि जे माना इलाही इन्हनि खे परसू कयो आहे, ऐं अनकरीब इंशाल्लाह ताला इहो मामिलो असांजो हल थी वेंदो, ऐं पंहिंजी जेका तहलका अस्पताल आहे उहा PPHR जे हवाले थींदी, ऐं इंशाल्लाह धमाधम मस्तु कलंदर थींदो। इंशाल्लाह। आख़िरी सवाल डॉक्टर साहब, अक्सर माण्हुनि जो चवणु आहे त डॉक्टर साहब अगरि सच पियो ॻाल्हाए त हलफ़ छो नथो खणे? जेश वारे मामले ते 40,000 जी जेका ॻाल्हि थी हुई उहा बि उते जो उते मौजूदु आहे, तरदीद तस्दीक या का हल्फ़नामो हिन में बि आयो न? बिल्कुलु हल्फ़िया त चवां पियो हींअर बि। अच्छा, त 5,000 जेको माण्हू कोन थो ॾे, उहो 40,000 या 40 लख या 50 लख किथां ॾींदो? ऐं छो बि कंहिंखे पैसा ॾियां मुंहिंजा भाउ? मूंखे पंहिंजे शहर जी अस्पताल पंहिंजे घर खां वधीक असीस आहे। मूंखे पंहिंजे अस्पताल खे हिकिड़ो मॉडल हॉस्पिटल बनाइणो आहे, इहो अज़म आहे मुंहिंजो, ऐं इन अज़म ते कमु करियां पियो। इन में 50% कामयाबु थी चुको आहियां, ऐं इंशाल्लाह ताला आईंदे साल ॾेढ में 100% कामयाबु थी तव्हांखे हीउ अस्पताल जेको आहे, जेका हिकिड़ी आख़िरी नंबरनि ते पियल हुई, उनखे मूं हींअर काफ़ी नंबर अॻियां खणी आयो आहियां। महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां टाइम ॾिनो। व्यूअर्स, उमेद कयां थो इन जी कोशिशि तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। प्रोग्राम खे लाज़मी शेयर कजो, पंहिंजी राय पिणु ॾिजो। इंशाल्लाह वरी ॿिए के प्रोग्राम सां तव्हां सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।